मां असांजे भोपाल मां असांजो भाउ श्री अशोक मनवानी ये डेप्यूटी डायरेक्टर आहिनि पब्लिक रिलेशन ऑफिसर भोपाल मध्य प्रदेश जे जेके मंत्रालय आहे उते हिकु डिपार्टमेंट हूंदो आहे पब्लिक रिलेशन डिपार्टमेंट। इहो डायरेक्ट उतां जे मुख्यमंत्री सां संबंध हूंदो आहे। असांजा मध्य प्रदेश जा मुख्यमंत्री श्री शिवराज जी चौहान हे उन्हनि जे संपर्क में हमेशह रहंदा आहिनि। मां सभिनि खे आह्वान थो कयां कॾहिं बि कुझु कमु हुजे त असांजो भाउ अशोक जी हमेशह उते हर ॻाल्हि में रेडी हूंदा आहिनि। कल्ह ई मां हुननि जो हिकु वीडियो ॾिठो त असांजे भोपाल जे अंदरि हिकु सिंधी अम्मा 102 सालनि जी हुई ऐं कल्ह उहे उन्हनि सां मिलण विया। मूंखे ॾाढी ख़ुशी थी। ॾिसो अहिड़ा बि माण्हू असां वटि आहिनि जेके बुज़ुर्गनि खे छॾे था वञनि, पर अहिड़ा बि माण्हू आहिनि जेके बुज़ुर्गनि खे वञी मिली था अचनि, उन्हनि खां हाल अहिवाल था वठनि। अशोक भैया मां तव्हांजो कल्ह जो वीडियो ॾिसी ॾाढो ख़ुशि थी वियुसि ऐं मां सभिनि खे हिकु आशा रखंदुसि जंहिं प्रकार सां असां अॼु दशहरे जो आख़िरी ॾींहुं आहे, असां पंहिंजे 9 ॾींहंनि में 9 देवियुनि जी पूॼा था कयूं, पर असांजे घर में जेकी देवी वेठी आहे असां उन्हनि खे आश्रम में था छॾे अचूं। त मां सॼे समाज खे निवेदन कंदुसि जेको जेको पंहिंजे माउ खे आश्रम में छॾे थो अचे त महिरबानी करे उहो दशहरो न मल्हाए ऐं दशहरो मल्हाइण जो नाटक न करे। जे अगरि तव्हांखे दशहरो मल्हाइणो आहे त असांजे घर जे अंदरि बि देवी वेठियूं आहिनि, असांजी माउ वेठी आहे, असांजी पंहिंजी धीअरूं भेनरूं सभु वेठियूं, तव्हां हुनजी बि इज़त कयो, उन्हनि खे पूॼियो त भॻवानु पंहिंजो दुर्गा मां ईअं सम्झंदी तव्हां मूंखे पूॼियो। त पहिरियों पंहिंजे घर में जेके माताऊं आहिनि उन्हनि जी शेवा कयो ऐं उन खां पोइ उन कॾहिं बि असांखे दुर्गा माता ईअं न चयो आहे त पंहिंजे माउ खे तव्हां आश्रम में छॾे अचो ऐं मुंहिंजे हिते अची करे नारियल टोड़ियो। ईअं कॾहिं बि उहो चाहींदी बि न ऐं कॾहिं चवंदी बि न। त मां सभिनि दशहरे प्रेमी जेके बि असांजे माताउनि जा प्रेमी आहिनि उन्हनि खे हिकु विनंती कंदुसि त पंहिंजे माउ खे पाण सां गॾु रखो। जंहिं नंढे हूंदे जेतिरी तव्हांजी उन शेवा कई आहे ॿियो के शेवा न कई आहे, जेतिरी तव्हां शेवा करे सघो उहा ॾाढी घटि आहे। त हिकु मुंहिंजो इहो सभिनि खे विनंती आहे। अशोक भैया अचो ऐं तव्हांजा जेके वीचार आहिनि सिंधी समाज जे इतिहास या जेके बि तव्हांखे मन जे अंदरि असां किथे घटि था पऊं, कीअं अॻियां वञणु खपे, या तव्हांजो जेको खेत्र आहे कला जो उन जे अंदरि असां किथे घटि आहियूं किथे वधि आहियूं, त थोरो इन बारे में ख़ुलासो कंदा। रोशन भैया मूंखे ॾाढी ख़ुशी आहे। अॼु मूंखे कुझु नयूं इंफॉर्मेशन्स मिलियूं, जीअं त अजीत मनियाल साहब ॿुधायो NCPSL जा जेके फ्यूचर जा प्रोग्राम्स आहिनि, जेके प्रोजेक्ट्स आहिनि, उन जी तयारी हली रही आहे। ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। ऐं राइटर्स जो प्रमोशन हिन काउंसिल जो वॾो हिकु अहम मक़सदु आहे। ऐं जॾहिं 1994 में हीअ काउंसिल ठही तॾहिं भारत सरकार जो इहो सोच हो जेके हिंदुस्तान जूं अहिड़ियूं 3 ॿोलियूं जिन जो कोई ॻाल्हाइण वारनि जो प्रांत कोन्हे, उर्दू, संस्कृत ऐं सिंधी, त प्रांत जे अभाव में, प्रांत न हुजण जे करे हिननि ॿोलियुनि जो डेवलपमेंट किथे अवरुद्ध न थिए, उहो विकास न रुके, उहो मक़सदु हुयो। ऐं जेका मनियाल साहब ॻाल्हि चई उहा ॻाल्हि सही आहे। उर्दू काउंसिल जो वधीक हूंदो बजट, उन्हनि जी पॉपुलेशन जे रेशियो में हूंदो, पर असांजी कोशिशि आहे त वधि में वधि बजट थिए, एक्टिविटीज़ वधनि ऐं जेका सिंधी लर्निंग वारी जेका स्कीम आहे, जेके प्रोजेक्ट्स हलनि था, ऐं कोविड जो असर त लाइफ जे हर सेक्टर ते थियो आहे, पर मूंखे मनियाल साहब जेको ॿुधायो ऐं असां सभिनी ॿुधो, ॾाढी ख़ुशी थी त काउंसिल केतिरो एक्टिव तरीक़े सां पंहिंजो रोल हींअर प्ले करे रही आहे। ऐं डॉक्टर प्रताप पिंजाणी साहब ऐं मनियाल साहब खे मां वाधायूं ॾींदुसि त घटि में घटि इन दिशा में हिकिड़ो ठोस कमु थी रहियो आहे जेको पहिरियां कॾहिं कोन थियो हुयो। ॿी ॻाल्हि मूंखे ख़बर पई त नासिक में 2 रतन आहिनि। हिकिड़ा असांजा हिन शो जा कन्वीनर जेके असांजे साम्हूं आहिनि, असां सभु ॿुधी रहिया आहियूं, ऐं ॿिया हटकाई जेका स्क्रिप्ट तव्हां ॿोली भाषा चई, पर उहा हिकु स्क्रिप्ट आहे, ॿोली आहे, ॿोली बि न चइजे, लिपि आहे, स्क्रिप्ट आहे। त उहो मूंखे हिकिड़े सागर शहर मुंहिंजो होम टाउन आहे मध्य प्रदेश में, हिकिड़े सिंधी वापारी भाउ खां मां पुछियो हो त दादा अॼु बि इहा इस्तेमालु कंदा आहियो, इन जो कहिड़ो फ़ाइदो आहे? चई इनकम टैक्स वारो जॾहिं बि ईंदो आहे अहिड़ो मथो फिरी वेंदो अथसि, कागर ॾिसी करे अहिड़ो मथो फिरी वेंदो अथसि, ॿीहर अचण जी हिमत कोन कंदो आहे, चवंदो आहे हिकु कड़क चांहि घुराए या मथे सूर जी गोरी घुराए तूं। त हटकाई जेका आहे, असांजा जेके नंढा नंढा वापारी आहिनि, ऐं असांजो हिकिड़ो मध्य प्रदेश जो राइटर आहे, उनजो नालो आहे चिंतामणी शुक्ला, उहो सतना शहर में रहंदो आहे।
उन हिकिड़ी मैगज़ीन में आर्टिकल लिखियो हो, असांजे कंहिं सिंधी भाउ हुनखे मोटिवेट कयो हूंदो त इहो आर्टिकल तूं सिंधियुनि जी तारीफ़ में लिख। इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, असां कामयाबु रहिया आहियूं। असां जॾहिं आयासीं पार्टीशन खां पोइ असांजे प्रति जेका नान सिंधियुनि जी नफ़रत हुई, चिड़ हुई, उन में ॾाढी घटिताई अची वई आहे। ॾाढो सहन करणु सिखी विया आहिनि असांखे, पहिरियां सहन कोन कंदा हुआ। त उन राइटर चिंतामणी शुक्ला लिखियो, जॾहिं विस्थापन खां पोइ पहिरीं रेलगाॾी विस्थापित माण्हुनि खे वठी करे सतना शहर में आई, तेसीं ताईं सतना हिकिड़ो निंड में गुम हिकिड़ो शहर हो। हिंदी में उन्होंने लिखो ही, एक ऊँघता हुआ शहर था और हमारे शहर में जान आ गई। सिंधी भाइयों के आने से हमारे शहर में जान आ गई। उन्होंने हमें जीना सिखाया है, हमें खाना सिखाया, खिलाना सिखाया और कपड़े पहनना सिखाया। और जो फुटपाथ पर बैठकर छोटे छोटे लकड़ी के खोखे रखकर छोटा छोटा कारोबार करते थे, उन्होंने कैसे विस्थापित होने के बाद स्थापित होकर दिखाया। ये एक उदाहरण है। इस कम्युनिटी के साहस को मैं सलाम करता हूँ, प्रणाम करता हूँ। त इहो हिकिड़ो नान सिंधी राइटर लिखे थो त असांजे सिंधी भाउरनि में उहा सघ आहे। कुझु त अहिड़ियूं ख़ूबियूं आहिनि, कुझु ख़ासियतूं आहिनि जंहिंजे करे असां एतिरो कामयाबु थिया आहियूं। मूंखे लॻंदो आहे घणेई सेक्टर्स में असां कामयाबी हासिल कई आहे। मनियाल साहब, तव्हां इन ॻाल्हि खे स्वीकार कंदा त हेल्थ जे सेक्टर में असां किथे किथे पुठिते आहियूं। जीअं मां ॻाल्हि कंदो आहियां थैलेसीमिया बीमारी जी, उन ते हिकिड़ो मुंहिंजो प्ले बि लिखियलु आहे ऐं NCPSL जे तरफ़ां हुनखे बेस्ट बुक जो अवार्ड बि 2012 में मिलियो हो। त उन में एतिरी ॻाल्हि आहे त विहांउ थियण खां पहिरियां थैलेसीमिया माइनर टेस्ट ज़रूरु कराइजे। छो जो ॾिसो, कैंसर खां बि वधीक हिकिड़ी भयावह बीमारी आहे। जीअं तव्हां प्रोजेरिया बीमारी जे बारे में ॿुधो हूंदो, अमिताभ बच्चन जंहिंमें एक्ट कयो हो, पा नाले जी फिल्म आई हुई, पर उहे सॼे मुल्क में 45-50 देश हूंदा ऐं पेशेंट्स जी तादाद बि 60-70 हूंदी। पर चवंदा आहिनि त समस्या काई थींदी आहे विकराल, त उन जे नंबर सां न थींदी आहे, उन जी संख्या सां समस्या वॾी या नंढी न थींदी आहे। उहा केतिरी गंभीर आहे। जीअं असांजे रेशियो में असां चऊं भई डायबिटिक माण्हू वधीक आहिनि या कार्डियक प्रॉब्लम्स ॾाढियूं आहिनि सिंधियुनि खे, पंजाबियुनि खे बि आहिनि, पर असां चवंदा आहियूं असांजी बीमारी आहे दिलि जी बीमारी सिंधियुनि जी, या डायबिटीज़ असांजी बीमारी आहे। असांजी बीमारी थैलेसीमिया आहे। असांजे पॉपुलेशन जे रेशियो में अगरि वधीक पेशेंट आहिनि, 100 मां 1/3 पेशेंट सिंधी आहिनि थैलेसीमिक पूरे इंडिया में। ऐं असांजा डॉक्टर्स ऐं असांजा सोशल ऑर्गेनाइजेशन्स हिन ॾिस में छा करे रहिया आहिनि, केतिरो कुझु करे रहिया आहिनि, सभिनी खे ख़बर आहे। मतिलबु ॾाढो घटि कमु करे रहिया आहिनि। अवेयरनेस जो कमु अञा वधीक थियणु खपे। अहिड़ा नाटक जेके संदेश ॾियनि था, खिल मज़ाक वारा बि नाटक थियनि, उहे बि फिल्म्स ठहनि, पर पा जहिड़ी फिल्म जॾहिं ठही सघे थी हिंदीअ में, त सिंधीअ में अहिड़ी फिल्म ठहे जेका थैलेसीमिया बीमारी खे पूरी कम्युनिटी जूं अखियूं खोले, उनखे ग्रांट ॾियूं, असां उनखे मदद कयूं। ऐं मनियाल साहब जहिड़ा असांजा समाज सेवी इहो कमु करे सघनि था, जेके भारत सरकार में बि दख़ल रखनि था ऐं प्राइम मिनिस्टर जे बि क्लोज़ आहिनि, ऐं घणो कुझु उन्हनि जी ॻाल्हि ॿुधी वेंदी आहे केतिरनि ई प्लेटफॉर्म्स ते, त इहो कमु थोरो ईज़ी थी सघंदो। ऐं सिंधियुनि जे लाइ जेका ओपिनियन आहे, असां हार्ड वर्कर आहियूं, असां परोपकारी आहियूं, इहो सभिनी खे ख़बर आहे। मां 30 साल मूंखे हिन इंफॉर्मेशन डिपार्टमेंट में थी विया। तव्हांजे महाराष्ट्र में माहिती विभाग चवंदा आहिनि, ऐं मां 7 चीफ मिनिस्टर सां गॾु कमु कयो आहे। ऐं 30 सालनि में अटकल 15 साल मां चीफ मिनिस्टर हाउस में ई रहियो आहियां, उन्हनि जे पब्लिसिटी सेल में। ऐं उन में 2-3 साल कांग्रेस जे टाइम में वधीक बीजेपी जे वक़्तु मां रहियो आहियां, ऐं हींअर बि उन ई सेल में आहियां चीफ मिनिस्टर जे। ऐं असां ॾिसंदा आहियूं IAS ऑफिसर्स असांखे ॾाढो रिस्पेक्ट ॾींदा आहिनि, पर पहिरीं त उन्हनि जी धारणा उहा हूंदी आहे भई हिकु सिंधी वापारी परिवार जो कोई हूंदो। उन्हनि खे कोन्हे ख़बर मुंहिंजा फादर इतिहास ऐं पुरातत्व जा प्रोफेसर हुया सागर यूनिवर्सिटी में, आर्कियोलॉजी जा। या उन्हनि खे ॼाण त पोइ मिलंदी आहे, या मां पंहिंजे कम सां जॾहिं इम्प्रेस कंदो आहियां, पोइ उहो सम्झी सघंदा आहिनि त हा, हे कोई एजुकेटेड परिवार जो माण्हू आहे, उनजो नुमाइंदो आहे। पर पहिरीं त उन्हनि जी धारणा हूंदी आहे भई हिकिड़ो व्यापारी परिवार जो माण्हू हूंदो, हिनखे हिन कम जी केतिरी ॼाण हूंदी, हे कहिड़े तरीक़े सां कंदो। पोइ जॾहिं उहो कमु सुठे नमूने थी वेंदो आहे, असांखे शाबाश बि मिलंदी आहे, ऐं सॼे समाज जो मान वधंदो आहे। एक्चुअली असांखे ख़ुशी थींदी आहे त उन सां सॼे समाज जो मान वधे थो। असां कंहिं बि प्लेटफॉर्म ते कमु कयूं, असां ईमानदारीअ सां कमु कयूं था, पंहिंजी कम्युनिटी जो नालो थिए थो।
इहो कोई न चवंदो भई हे कमु गड़बड़ थियो छो जो हे सिंधी माण्हू आहे इन करे इहो कमु ईअं थियो, इहो हुनखे असां मौक़ो ई न ॾींदा आहियूं चवण जो। त 120% पंहिंजे कम खे अंजाम ॾींदा आहियूं, 200% अंजाम ॾींदा आहियूं। चवण जो मतिलबु आहे असांजी कम्युनिटी में अञा बि हिकु ॻाल्हि जी कमी मूंखे लॻंदी आहे त सर्विसिस में, गवर्नमेंट सर्विसिस में अचण लाइ अञा एतिरी दिलचस्पी कोन था ॾेखारिनि। बैंक में वञणु चाहिनि था, ॿियनि सर्विसिस में वञणु चाहिनि था, ऐं एडमिनिस्ट्रेशन में असां वधंदासीं, असांजो नंबर वधंदो एडमिनिस्ट्रेशन में, त असांजे समाज जी ताक़त बि वधंदी। मनियाल साहब, तव्हां कुझु इन ॾिस में जोड़णु चाहियो पंहिंजी ॻाल्हि त चई सघो था, या मुंहिंजी मोनाली ॻाल्हि साहब, सां? न मां हा दादा। तव्हांजे सभिनी ॻाल्हियुनि सां सहमत आहियां। हा तव्हां हिकिड़ो प्रस्ताव रखियो भई थैलेसेमिया जे मथां सिंधी फिल्म ठहणु खपे। हा सिर्फ़ु थैलेसेमिया जे मथां न, सिंधी समाज में अञा चङियूं कुरीतियूं आहिनि। IPS ऑफिसर कीअं ठहनि, ॾेती लेतीअ जो ॾाढो वॾो मसइलो आहे समाज जे साम्हूं। थैलेसेमिया जो आहे, शिक्षा जो आहे, ग़रीबीअ जो आहे। भारत सरकार सां असां प्रस्ताव ॾिनो आहे, शायदि हा ॾियारीअ खां अॻु में, हिन ॾियारीअ खां अॻु में प्रस्ताव पास थी वेंदो। सिंधी प्रोड्यूसरनि खे प्रोत्साहन ॾियण लाइ, नवनि खे सिंधी फिल्मूं ठाहिण लाइ 4 लख रुपए ॾियण जो प्रस्ताव असां रखियो आहे। ऐं हर साल भारत जे 3 सिंधी शहरनि में फिल्म फेयर वांगुरु 5 ॾींहं सिंधी फिल्म फेस्टिवल थिए, जंहिंमें जिन सिंधी पिक्चरियूं ठाहियूं आहिनि, जंहिंमें समाज खे उद्बोधन थो थिए, समाज में जागरूकता थी अचे, उहो फिल्म फेस्टिवल करण जो बि बजट हिन प्रस्ताव में असां रखियो आहे। रखो झूलेलाल ते, अॼु विजयदशमी आहे, लक्ष्मी पूजन खां अॻु में, ॾियारीअ खां अॻु में, धनतेरस खां अॻु में शायदि इहो प्रस्ताव पास थी वञे त सिंधी समाज जो ॾाढो वॾो फ़ाइदो, योगदान मिलंदो। हा, छो जो नाटक ऐं सिनेमा अहिड़ा माध्यम आहिनि त वॾे तबिके ताईं ॻाल्हि पहुची सघे थी, ऐं जेके हींअर असां वर्चुअल शो करे रहिया आहियूं, इहे बि हा ॾाढा यूज़फुल आहिनि। इन हा प्लेटफॉर्म ते बि जीअं ॻाल्हि मां इंटेंशनली रखी इहा ॻाल्हि, ऐं इहो इशू जॾहिं साम्हूं ईंदो, मां आमिर खान बि हिते हिकिड़े शो में आयो हो, मां हुन सां ॻाल्हायो, उहो पंहिंजी कम्युनिटी लाइ जेके शो कंदो आहे, उनमें उन्हनि जूं जेके प्रॉब्लम्स आहिनि मुस्लिम्स जूं, उन्हनि खे उहो खणंदो आहे। मां जी हुनखे ॿुधायोमांसि त सिंधीअ सां गॾु पारसी, गुजराती, मुस्लिम ते वधीक अटैक आहे हिन बीमारीअ जो, ऐं कंहिं शो में तव्हां हिन ॻाल्हि खे चइजो, ऐं ज़रूरत पए त असांजे कंहिं सिंधी एक्सपर्ट खे, डॉक्टर खे, मेडिकल साइंस जे फील्ड में जेके कमु करे रहिया आहिनि, उन्हनि खे घुराए करे तव्हां उन शो में विहारे सघो था, पैनलिस्ट ठाहे सघो था, ऐं जी हिन इशू खे तव्हां अॻिते वधायो था। हुन चयो हा ज़रूरु इन बारे में कुझु कंदासीं। उनखे 2-3 साल थी विया, पर असां त पंहिंजी कोशिशि कयूं, ऐं तव्हां जेका ॻाल्हि चई, मूंखे लॻे थो त ज़रूरु कुझु ठोस हिकिड़ो कंक्रीट वर्क थी वेंदो। सांस्कृतिक मंत्रालय में बि असांजा अजमेर जा हिकिड़ा भाउ सुरेश बाबलाणी साहब आया आहिनि। हा हा ॾाढो वॾो हा, बजट, बिल्कुलु। हींअर ॾाढो लास्ट वॾो, वीक ई हुननि जो अपॉइंटमेंट थियो आहे। हा, ॾाढो वॾो बजट आहे सांस्कृतिक मंत्रालय जो। हा हा 1700 प्रोजेक्ट्स आया आहिनि हिन साल जा, पर हा हिकिड़ो ख़ाली सिंधी प्रोजेक्ट आयो आहे सॼे हिंदुस्तान मां। त सिंधी समाज खे अ, बि सोचणु असांजी खपे। अजीत अंकल, हा मुंहिंजो प्रोजेक्ट चालू आहे, महीने सवा महीने में मुंहिंजो बि प्रोजेक्ट ईंदो। मां स्कूल जे अंदरि थिएटर ठाहिण जो हिकु वीचारु रखियो आहे। जी असांजो जी जी मथे सुठो 8-9 हज़ार फुटनि जो हिकु असांजो हॉल आहे, ऐं हुनखे स्टेज वग़ैरह सुठो आहे। त अॼु ई असां बसंत, असांजा जेके वॾा भाउ वेठा आहिनि, अॼु ई मां हुन सां ॻाल्हायोमांसि। मां चयोमांसि मूंखे आर्किटेक्ट ॾियो, त मां हुनजो बजट ठाहियां, पेपर सभु रेडी आहिनि, हाणे सिर्फ़ु प्रोजेक्ट रिपोर्ट ठाहिणी आहे मूंखे, ऐं उहो CA कमु करे थो। अॼु ई असांजी बसंत जी ॿुधो था न, हा त बसंत जी अॼु ई पंहिंजी ॻाल्हाइण थियो। ॾिसो, यस यस अॼु ॻाल्हाइण थियो, अॼु ई विषय थियो। अनिल अशोक जी अॼु ई विषय कढनि, छो न हुन मथां असांजा अंकल बि अची विया। माना ॾिसो ख़्यालु कीअं इनखे चवंदा आहिनि भई 24 कलाकनि जे अंदरि हितां जो ख़्यालु हुते, हुतां जो ख़्यालु हुते, हुतां जो ख़्यालु हुते, भई वायरलेस कम्युनिकेशन। अशोक जी बस ईअं ई न? बिल्कुलु सही था चओ। हा, जीअं सिंधी ॾिसो सिंधी भॻत जी ॻाल्हि बि रहिजी वई। भॻवान खे इहो मंज़ूर अथव, ऐं तव्हां हिकु जो प्रोजेक्ट आयो, त ॿियो प्रोजेक्ट मुंहिंजो बि तव्हां वटि पहुची वेंदो, ऐं तव्हांखे ज़रूरु हिनखे फॉलो करे। ऐं भैया जी बि आहिनि गवर्नमेंट जे अंदरि, किथे न किथे उन्हनि जी बि हुते डिपार्टमेंट में कोई न कोई साथी सेक्रेटरी वग़ैरह कमु कंदो ई हूंदो हुते, त हुन सां बिल्कुलु बि सही पाण आहे। सभु मिली करे कंदासीं। ऐं हिकु नंढो सो जे हिते थिएटर ठही वियो, त
ताजी मां चवान पियो बसंत जी खे, अच्छा बसंत जी असांजा जेके नंढियूं नंढियूं पिक्चरूं हुते हलाइण लाइ के थिएटर और तयारु कान्हे, केरु पैसा ॾेई करे बि हुते हलाइनि नथा, त 100-150 जो हूंदो त असां हिते किथां बि अचनि असां पिक्चरूं आणे करे ॾेखारे सघंदासीं, 2 बसूं 3 बसूं भरे कंदासीं ऐं हिते ॾेखारींदासीं उन्हनि खे त भई नासिक बि घुमाईंदासीं, त्रंबक बि घुमाईंदासीं ऐं पिक्चर बि ॾेखारींदासीं। सिंधी अॼु पिक्चर। असांजो हा सिंधी पिक्चर अॼु असांजो सुबुह जो इहो 11:30 खां 12:30 जे विच में डिस्कशन थियो। यस यस। ॾिसो हाणे सभु भॻवान खे मंज़ूर अथव। रतन साहब, तव्हांजे नासिक जे भरिसां हिकिड़ो सापुतारा बि आहे न, आहे सापुतारा बि आहे जेको आहे त गुजरात में, गुजरात त में। हिकु फिल्म में आयो हो हींअर विच में, प्यार करे ॾिस, कमल नाथाणी जेका फिल्म ठाही, यस त यस कॾहिं बि सिंधी समाज जो कोई प्रोग्राम हुते शायदि कॾहिं न थियो आहे, जीअं लोनावाला खंडाला में थींदा आहिनि, हा मूंखे लॻे थो। ऐं उन सां बि असांजा आर्ट वारा प्रोग्राम जेके थींदा आहिनि उहे अहिड़ी जॻहियुनि ते थियनि था, अगरि ड्रामा फेस्टिवल वग़ैरह, यस यस त उन में माण्हू वधीक अट्रैक्ट थींदा आहिनि ऐं हाणे 2-3 ॾींहं आउटिंग बि थी वेंदी उन्हनि जी, माण्हुनि जी, हाणे ऐं माण्हू मनियाल जी अट्रैक्ट थींदा आहिनि। हा मनियाल जी हाणे ॿुधायो आहे ॾियारी ताईं, त पहिरियों जेको स्थान तव्हां जेको चयो आहे सापुतारा उते ई कयूं। मनियाल ॾिसो जी तव्हांखे, सॼी जवाबदारी मुंहिंजे मथां अरेंजमेंट करण जी, तव्हां हा मंज़ूर उहा करे सहूलियत रखो। तव्हांखे थी हा वेंदी। अरेंजमेंट मां कंदुसि, असां सां गॾु बसंत जी बि आहिनि, हा, उन्हनि जी बि ॾाढी वॾी पहचान आहे, उहे बि मूंसां गॾु रहंदा। अञा असांजी सॼी टीम आहे, 16 ॼणा हितां जा आहिनि, 16 ॼणा हुतां, 32 नासिक जा, 16 ॼणा असां वटि 100 ॼणनि जी टीम आहे भैया। बस मिली करे पहिरियों कदम अॻिते खणूं। हाँ बस रतन जी टीम तो वॾी है। हाँ रतन जी टीम मनियाल बहुत साहब, वॾी है। मनियाल साहब हिकिड़ी ॻाल्हि चवां पियो, जी त हे जेका भारत सरकार में सिंधी सॉरी नाटक कला अकादमी आहे हिकिड़ी, हा संगीत नाटक अकादमी, हा उन में ॿियनि ॿोलियुनि जूं विधाऊं आयूं आहिनि, जीअं कर्नाटक जो यक्षगान, छत्तीसगढ़ जी पंडवानी, त इहे सभु कथा गायन आहिनि, ऐं असांजी जेका भॻत आहे उहा बि कथा गायन आहे, हा मतिलबु जंहिंमें संगीत ऐं नाटक जो तालमेल आहे, मतिलबु जी ॿिन्ही जो। जी ऐं उहा हिकिड़ी कथा जी कहाणीअ जी पेशकश हूंदी आहे, पौराणिक कहाणी हूंदी आहे, ऐं जी उन जे माध्यम सां सिखियाऊं ॾिनियूं वेंदियूं आहिनि, त उहो उन में भॻत जेकॾहिं शामिल थी वञे, बबलाणी साहिब सां तव्हां ॻाल्हाइजो, असां बि ॻाल्हाईंदासीं। ॻाल्हाइला असां ख़ाली कागरी कम में, प्रोजेक्ट हा रिपोर्ट ठाहिण में थोरा घटि था पऊं, हा छो हा सरकार जो जेको डिपार्टमेंट्स आहिनि उहे कागरनि ते वधीक हलंदा आहिनि, कागरनि ते हलंदा आहिनि, त बराबरि उहे सही था चओ। अगरि समाज जा के अगरि अॻवान समाज सेवक अॻिते अचनि, ड्राफ्टिंग सुठी कनि, ऐं डिपार्टमेंट खे जीअं KYC खपे या जंहिं फॉर्मेट में लेटर खपनि, अगरि उहो फाइल पूरो थो ठहे त 15-20 ॾींहं में कोई बि प्रोजेक्ट ओके थी सघंदो आहे। मां तव्हांखे हिकिड़ो बजट आहे। एग्ज़ाम्पल ॾींदुमि, जेका तव्हां ॻाल्हि चई कागर जी, हिकिड़ो एग्ज़ाम्पल ॾींदुमि नंढिड़ो। मां ॾाढनि सिंधी MLAs ऐं मेंबर ऑफ पार्लियामेंट जेको बि 1-2 जेको ठहंदो आहे, उन्हनि सां हिकु ॻाल्हि हमेशह ॻाल्हाईंदो आहियां, जीअं UPSC में हिकिड़ो सब्जेक्ट सिंधी आहे, हा त ईअं बि जेका असांजा स्टेट्स आहिनि, उन्हनि जी जेका PSC आहे स्टेट जी, जीअं महाराष्ट्र जी पब्लिक सर्विस कमीशन, मध्य प्रदेश जी पब्लिक सर्विस कमीशन, उन में हिकिड़ो सब्जेक्ट सिंधी थी वञे, ऐं एतिरो ईज़ी आहे, पर उहे असांजा मेंबर ऑफ पार्लियामेंट ऐं MLAs ऐं महाराष्ट्र में MLC बि आहिनि, उहे चिठी 2 लाइनुनि जी चिठी लिखणी पवंदी आहे, 2 लाइनुनि जी, पर उहो कागर न हलंदो त उहो अॼु ताईं कमु न थियो आहे। मां नाला कोई न खणंदुमि, मां चङनि सां ॻाल्हायो आहे, ऐं 5-6 स्टेट्स में जिते सिंधी आहियूं सभिनी सां ॻाल्हायो आहे, मतिलबु राजस्थान मां पहिरियां जेके रहिया आहिनि मेंबर ऑफ पार्लियामेंट, मध्य प्रदेश मां हींअर जेके आहिनि, उन्हनि त चयो आहे जेके हींअर मध्य प्रदेश में आहिनि, लालवाणी साहब लिखियो आहे उन लाइ, पर कोशिशि ॾाढी स्लो इहा मतिलबु हली रही आहे। जीअं MLAs लिखंदा न, त हर स्टेट में सिंधी सब्जेक्ट अची वेंदो PSC में, ऐं उन जो ॿारनि खे ॾाढो फ़ाइदो मिलंदो। मनवानी साहब, असां 4G में था हलूं, ईंदड़ वक़्तु 5G जो आहे, असां सिंधी 5G में डुकंदासीं हाणे। न ये इन सलाह जे मथां बि ध्यानु करे असां बि शुरू कंदासीं, जेके बि आमदार आहिनि उन्हनि खां लेटर वठी 100%, हाणे असां सां गॾु अजीत जी बि आहिनि, ऐं असांजा कल्याण जेका आहिनि आमदार उल्हासनगर जा, उन्हनि खे उन्हनि सां मिली करे हिकु लेटर ठारायूं था। अॻियां हलूं हाणे, सिंधी समाज जो इतिहास। मनियाल साहब ऐं मनवानी साहब, अगरि हा दादा, सिंधियुनि में अगरि यूनिटी हूंदी, पाण में हा भाईचारो हूंदो, त पाण सभिनी खां अॻियां आहिनि। सभु कम थींदा। खाली पाण में कोऑर्डिनेशन करणु ॾाढो ज़रूरी आहे, ॾाढो जीअं ज़रूरी आहे। रतन जे हिसाब सां अॼु कयो आहे, त उहो हर कंहिंखे उन में इन्वॉल्व थियणु खपे, हर कंहिं शइ में इन्वॉल्व थियणु खपे।
बिल्कुल सही था चओ था। सिंधी ॿोली मिठी ॿोली है ऐं पाण माइनॉरिटी में आहियूं, पर पाण खे ईअं ॾेखारिणो आहे कि पाण मेजॉरिटी में आहियूं। हर कॉर्पोरेशन, कैंटोनमेंट, तव्हांजो म्यूनिसिपैलिटी में पाण खे ॾिसो, पाण पॉलिटिक्स में कान आहियूं, पर पाण खे लोकल पॉलिटिक्स में ध्यानु ॾियणु खपे, त उन में पंहिंजे सिंधी भाउरनि जो भलो थींदो। न त अॼुकल्ह लोकल पंहिंजे माइनॉरिटी खे दॿाए रखंदा आहिनि, ऐं बाक़ी मां चाहियां नथो हुन में, तव्हां हुन में रही चुका आहियो, त पाण खे हर का ॻाल्हि फेस करणी पवंदी आहे। फज़ल साहब, मां हिकिड़ी ॻाल्हि चवंदुसि, हाँ। तव्हां चई वञो पंहिंजी ॻाल्हि। रतन जहिड़ा ॿार अॻियां ईंदा, पाण खे उन्हनि खे फुल सपोर्ट करणु खपे फॉर सिंधी वेलफेयर। ऐं सिंधी पाण त हर कंहिं कम में होशियारी आहिनि, ऐं सिंधी महिनती बि आहिनि। ख़ाली हिकु ॻाल्हि पाण में माइनस है, पाण में यूनिटी घटि है, ऐं पंहिंजो सिंधी भाउ खे एतिरो हेल्प कान कंदो आहे जेकी ॿी कम्यूनिटी कंदी आहे। जो तव्हां बिल्कुलु सही था चओ। पाण खे उहो जज्बो पैदा करिणो आहे। अॼु जेको रतन कयो आहे, ही ऑल ओवर इंडिया न, पर वर्ल्ड में जेके ॿार बि जुड़िया आहिनि पंहिंजा, ही आस्ते ॾिस, हिकु ॾींहं में का बि शइ थींदी कान्हे, पर आस्ते 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 5 महीना 6 महीना साल 1.5 साल में इहे सभु पाण में जुड़ंदा। ऐं जेॾी सिंधी पाण में जुड़िया, पाण में कोई पाण खे हराए कान सघंदो आहे। पैसा बि पाण वटि आहिनि, महिनत बि पाण वटि आहे, एडुकेशन बि पाण वटि आहे, डोनर बि पाण वटि आहे। त ॾिसो, हाणे मुंहिंजो टर्न त ईंदो, हुन खां पहिरीं थो ॻाल्हाए छॾियां मां। न हाणे कंटिन्यू ॻाल्हायो। हाँ, कंटिन्यू थो ॻाल्हायां, हाँ, कंटिन्यू प्लीज़ कंटिन्यू थो ॻाल्हायां। हाणे मुंहिंजी स्टार्ट थो कयां। सभिनी खां पहिरीं मां रतन जो शुक्रगुज़ार आहियां, मुंहिंजे तरफ़ां, मुंहिंजी फैमिली तरफ़ां, सिंधी समाज जे तरफ़ां, जेको सिंधी खे जोड़ण जो प्रोग्राम हिन चालू कयो आहे। पाण खे त ॾाढो ईज़ी थो लॻे कि कलाक अची करे वीडियो कॉन्फ्रेंसिंग करणी है, ॻाल्हाइणो आहे, पर हिन जेके रतन जेकी महिनत कई आहे, हुनजी टीम जेकी महिनत कई आहे, उन लाइ हुनखे हैंड्स ऑफ है। ऐं सॼे देश, सॼे दुनिया जे माण्हुनि खे जोड़ियो अथई, हुनजी वॾी महिनत आहे हुन में। ऐं पाण सिंधी हर कंहिं कम में एक्सपर्ट आहियूं। सॼे दुनिया में कंहिं बि शहर में कोई शहर जो नालो ॿुधाए जिते सिंधी न हुजे, कोई बि नालो ॿुधाए, कोई बि, सॼे नॉट इन इंडिया पर ऑल ओवर वर्ल्ड, उन ॿुधा हिन शहर में सिंधी माण्हू हिकु बि कान्हे। पाण जॾहिं सिंध लॾे आयासीं ऐं कराची इहे सभु छॾे आयासीं, तॾहिं पंहिंजनि बाबनि अबाडनि जेकी तकलीफ़ ॾिठी आहिनि, त उहो त ध्यानु लाइक़ ई कान्हे। एतिरो उन्हनि खे तकलीफ़ थी आहे, ऐं कोई हुतां पैसा खणी कान आया, ख़ाली पंहिंजनि फैमिली खे बचाए करे हिंदुस्तान में आया। कॾहिं सिंधियुनि खे रिजर्वेशन मिली कान्हे, ऐं एतिरी डीपली कोशिशि बि कई कान्हे। ऐं जेके पंहिंजा पॉलिटिकल कंहिंजो नालो नथो खणनि, उन्हनि बि एतिरी महिनत कई कान्हे सिंधियुनि खे रिजर्वेशन मिले, पर सिंधी पंहिंजे पेरनि ते बीठा आहिनि ऐं अॼु सभिनी खां अॻियां आहिनि। माइनॉरिटी में आहियूं, पर सिंधी हर कंहिंखे मैनेज कंदा आहियूं। हाणे मां एग्ज़ाम्पल ॾियां नंढो, जेकी ॿियूं जातियूं आहिनि, मारवाड़ी थिया, जैन थिया, गुजराती थिया, जॾहिं पाण में हिक ॿिए खे मिलंदा आहिनि त हू पंहिंजी भाषा में ॻाल्हाईंदा आहिनि। मारवाड़ी हूंदो, मारवाड़ी मिलंदो, मारवाड़ी में ॻाल्हाईंदो, गुजराती हूंदो, गुजराती में ॻाल्हाईंदो। कंहिं वॾे ऑफिसर जे रेयर एग्जाम्पल्स आहिनि, जॾहिं कोई वॾो ऑफिसर सिंधी आहे ऐं सिंधी माण्हू उन वटि मिलण वञे थो, त जेको माण्हू वञे थो सिंधी में ॻाल्हाईंदो, पर ऑफिसर सिंधी में कान ॻाल्हाईंदो, कोई इंग्लिश में ॻाल्हाईंदो या हिंदी में ॻाल्हाईंदो। अलाए छो हुनखे तकलीफ़ थींदी सिंधी में ॻाल्हाइण में। गुजरातियुनि में कान्हे, मारवाड़ियुनि में कान्हे, जैनियुनि में कान्हे,
त पाण खे पहिरीं सिंधी ॿोली सिंधी माण्हुनि खे फ़ख़्रु हुअणु खपे पाण सिंधी आहियूं। जॾहिं पंहिंजो पाण खे सिंधी पाण फ़ख़्रु न कंदासीं तेसिताईं इहे ॻाल्हियूं अॻियां वधंदियूं कान। मारवाड़ियुनि जूं हर जॻह में संस्थाऊं आहिनि जीअं पंहिंजियूं आहिनि। मारवाड़ी ख़ाली 80 लख तो सॼे वर्ल्ड में, जैनी वधीक आहिनि, सिंधी त उन खां वधीक आहिनि, पर उन्हनि में जेकी यूनिटी आहे पंहिंजे सिंधियुनि में एतिरी यूनिटी कान्हे। मारवाड़ियुनि चङो टाइम पहिरीं समाज हर पंहिंजे समाज में जेके ग़रीब, हर कंहिं समाज में ग़रीब हूंदा आहिनि, उन्हनि जो 3 लख जो मेडिकल क्लेम सभिनी जो कयो आहे, जंहिंजा सिर्फ़ु 1100 रुपया लॻे। ॿी स्कीम उन्हनि चालू कई। जेके बि हिंदुस्तान में मारवाड़ी आहिनि, जेके ग़रीब आहिनि, जेके अफोर्ड कुझु बि नथा करे सघनि, जेके नंढा नंढा व्यवहार आहिनि, धंधा आहिनि, अॼु हर को सौभगानी आहे, पर उनखे कुझु बि कान्हे त उहो छा करे सघंदो आहे। त बिरला जेको उन्हनि जो मारवाड़ी जो भॻवानु आहे, उन हाणे स्कीम चालू कई आहे। हर कंहिं शहर में जेको उन्हनि जे समाज जो हुतां जो अध्यक्ष आहे, उनखे पावर ॾिना अथई कि उन्हनि खे 50,000 रुपया लोन, फ्री इंटरेस्ट लोन फॉर 4 सालनि में, 4 साल में उन्हनि खे रिपेमेंट करणो आहे। त अॼु कोई ग़रीब गुरबो जंहिंखे ठेलो हलाइणो आहे, नंढो धंधो करणो आहे, उनखे 50,000 ॾींदो केरु? बैंक त ॾींदी कान्हे, जो उन्हनि जो सिबिल कान्हे, कुझु इनकम टैक्स कान्हे। त ही समाज खे पंहिंजो पाण खे वधाईंदा आहिनि। त मुंहिंजो चवणु ईअं आहे, जीअं अॼु रतन जेकी महिनत कई आहे, उनजी टीम जेकी महिनत कई आहे, उहो हर सिंधी उनखे हेल्प करे या पंहिंजो पाण खे अॻियां आणे त सिंधी पाण में यूनाइट थी सघंदा आहिनि। सिंधियुनि वटि छा न आहे, सभु कुझु आहे, पर उहा भावना पाण खे सिंधियुनि में जगाइणी आहे। जीअं अॼु रतन सभिनी खे इन्वॉल्व कयो आहे, 130 132 माण्हुनि जो ही कयो अथई, ऐं सभु वॾे वॾे उहिदे वारा माण्हू आहिनि। जॾहिं सभिनी सिंधियुनि में ही जज़्बो ईंदो त उहो आस्ते आस्ते डेवलप थींदो वेंदो। जॾहिं हिकु पिक्चर में आयो, भला काम करो लेकिन 3 जनों को बोलो थैंक यू मत बोलो, 3 जनों को बोलो ये काम करो। तो मुंहिंजे चवण जो मतिलबु ईअं आहे कि हर को सिंधी अॼु उहिदे ते आहे, हर कंहिं ॻाल्हि में आहे। पहिरीं कीअं सिंधी 5 5 6 6 ॿार ॼणंदा हुआ, हाणे उहो टेंडेंसी कान्हे। हाणे पहिरीं 2 ॼणा, हाणे 1 ई ॿार, पर सिंधी ॿोली खलासी थी वई। हर को पंहिंजे फैमिली खे, ॿारनि खे कॉन्वेंट स्कूल में थो विझे, वॾे वॾे इन में सुठी ॻाल्हि आहे, कॉन्वेंट स्कूल में विझो, कुझु बि विझो, पर पंहिंजे ॿार खे घर में हुन सां सिंधी में ॻाल्हायो त पंहिंजी सिंधी ॿोली जीवत रहंदी। तव्हां मारवाड़ी ॾिसो, गुजराती ॾिसो, जैन ॾिसो, जॾहिं पाण में मिलंदा आहिनि घर में पंहिंजी भाषा में ॻाल्हाईंदा आहिनि। तव्हां गुजरात में वञो, सिंधी में गॾु हूंदा आहिनि त बि उते गुजराती ॻाल्हाईंदा आहिनि। त इहा अगरि पाण सिंधी ॿोली खे जीवित करणु आहे, छो जो हाणे सभु कॉन्वेंट में वञी रहिया आहिनि त स्कूलनि मां सिंधी गुम थींदी वञे। अगरि पाण खे उहा शइ करणी चाहे, सिंधी ॿोली खे जीवित करणो आहे, उहो एग्ज़ाम्पल हिकु रतन चालू कयो आहे। घटि में घटि पाण सभु मिली करे हिकु वचन खणो कि पाण पंहिंजे घर में पंहिंजे ॿारनि सां, पंहिंजे पोटनि पोटियुनि सां सिंधी में ॻाल्हायूं। भले स्कूल में इंग्लिश में पढ़नि, अॻियां वधनि, कोई वांदो न आहे, पर उनखे सिंधी ॿोली जी ॼाण हुअणु खपे, पंहिंजी मिठड़ी ॿोली आहे। हाणे मां मुंहिंजी तारीफ़ न, मां मुंहिंजी हिकु ॾोहिटी आहे जेकी मुंहिंजी धीअ दुबई में ॾिनल आहे, हाणे लॉकडाउन में 6 महीना मूंसां गॾु। उहा जेकी सिंधी ॻाल्हाईंदी हुई, 2.5 साल जी ॿार, असांजे घर में कोई बि ॻाल्हाए न सघंदो,
उनखे उहा मुंहिंजे धीअ परवरिश ॾिनी की तोखे सिंधी में ई ॻाल्हाइणो आहे घर में, सिंधी ऐं इंग्लिश। पर सिंधी ईअं ॻाल्हाईंदी हुई की असांखे ख़ुशी थींदी की पंहिंजो भाउ सिंधी में थो ॻाल्हाए। पाण खे पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजे पुटनि खे, पंहिंजनि पोटनि खे, पंहिंजे ॾोहिटनि खे पाण खे घटि में घटि पाण खे सिंधी जीवित रखणी आहे। छो स्कूलनि मां सिंधी गुम थी वञे, पर घर में पाण सिंधी था ॻाल्हायूं, हिक ॿिए सां सिंधी में मिलूं त सिंधी में था ॻाल्हायूं। हिकु विच में हिकु माना व्हाट्सअप आयो, 2 एजेड माण्हू मिलिया, उहे चवनि पिया पंहिंजे घर में सिंधी ॻाल्हायूं। अरे ॻाल्हाइणी खपे न सिंधी। ऐं म्यूनसिपालिटी है, कैंटोनमेंट है, कॉर्पोरेशन है, पाण वॾे लेवल ते MP MLA लेवल ते नथा वञी सघूं, मुश्किल सां वञी सघूं था, छो जो पाण माइनॉरिटी में अॼु सभु जगह कम्युनल इलेक्शन थी वई है। घटि में घटि लोकल इलेक्शन में वार्ड में सिंधी में यूनिटी हूंदी त पंहिंजो 1 2 3 मेंबर चूंडिजी अची सघंदा आहिनि। पर सिंधी खे सिंधी जे साम्हूं न बीहणु खपे, सिंधी यूनाइट थियणु खपनि। जीअं मनियाल साहिबु सॼो हिस्ट्री ॾिनी बैक, ऐं अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाइनि साहिबु, मञण लाइक़ु आहिनि। मनवानी साहिबु भोपाल में आहिनि, अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाइनि भोपाल जूं। पंहिंजा माण्हू मिनिस्ट्री में वेठा आहिनि, पर उन्हनि खे अगरि पंहिंजे सिंधियुनि जो सपोर्ट हूंदो त ई हू अॻियां ॻाल्हाए सघंदा आहिनि। पंहिंजे क़ौम जो उन्हनि खे सपोर्ट खपे। आसानंद सर त एवरग्रीन आहिनि, छो मुंहिंजी एडुकेशन 5th खां वठी 11 हू मुंहिंजा गुरू रही चुका आहिनि, मां उन्हनि जो स्टूडेंट रही चुका आहियां। त उन्हनि जो चवणु ईअं आहे की उन्हनि चयो त मग़ज़ में घुसी वञण वारो आहे माण्हू आहे। त पाण खे जीअं उन्हनि मनवानी साहिबु चयो तलस में डिसीस, एकदमि सही ॻाल्हि चयो, एकदमि सही ॻाल्हि चयो। मां देवलाली कैंटोनमेंट में इलेक्शन जीती ऐं मां हुतां जो मेयर थियुसि 96 में। सभिनी खां पहिरीं बाशी शराब जेको दुबई वारा, हर को माण्हू हुनखे सुञाणे, हुनखां आशीर्वाद वठणु वियुसि भई मां मेयर थो थियां देवलाली जो, सभिनी सिंधियुनि जी महिरबानी सां। चई बसंत सभिनी खां पहिरीं होर्डिंग लॻाए। मां चयो छा लॻाए? चई टू अवॉइड तलस्मिया डिसीज़ चेक योर ब्लड बिफोर गेट मैरिड। मां सभिनी खां पहिरीं जेॾी ओथ खई मेयर जी, उन ॾींहुं पहिरीं स्टेशन ते बोर्ड लॻायो। पाण खे हर कंहिं शइ जी अवेयरनेस आणणी आहे। जीअं मनवानी साहिबु चयो तलस्मिया डिसीज़ पाण में हर कंहिं क़ौम में, पंहिंजे जेको उन्हनि चयो वधीक आहे पंहिंजे में एॾी ॻाल्हि कान्हे, पर सभिनी क़ौमनि में। हिते नासिक में तलस्मिया डिसीज़ जा सेंटर आहिनि, ऐं मां हुते 1-2 दफ़ा विज़िट एज़ अ चीफ गेस्ट हुते थी आयो आहियां। रुअण ईंदो हुते वञण खां पोइ। त पाण खे कमु करण खां पहिरीं उनजी अवेयरनेस आणणी आहे, ऐं उन लाइ पाण खे कुझु बि ख़र्चु कान्हे अवेयरनेस आणण। त पाण खे हिकु ॻाल्हि त पाण खे यूनाइट रहणो आहे, सिंधी ॿोली जिंदी रखणी आहे, घर में सिंधी ॻाल्हाइणी आहे, ऐं जेके बि आहे सिंधी खे हेल्प करणो आहे। मारवाड़ी ॿियनि जातियुनि में हूंदा, हू पहिरीं जात वारे खे मथे खणी वेंदा, पंहिंजे में उहा ॻाल्हि कान्हे, हू डेवलप करणु ईअं प्रोग्राम्स थींदा रहंदा त उन में अवेयरनेस ईंदी रहंदी। कोई बि सिंधी जो प्रोग्राम है, पिक्चर है, कुझु बि आहे, कुझु बि तव्हांखे वञिणो आहे, ॾिसणो आहे, उनखे उत्साह ॾियणो आहे। ऐं ॿी तव्हांखे हिकु ॻाल्हि ॿुधायां थो, ग़रीबी पाण खे मिली करे पंहिंजे सिंधियुनि जी ग़रीबी दूर करणी आहे। नंढो एग्ज़ाम्पल थो ॾियां, उल्हासनगर सिंधी मीन्स उल्हासनगर, सॼे ॿी जात खे ख़बर आहे उल्हासनगर मीन्स सिंधी एसोसिएशन।
उते चङे टाइम खां ग़रीबी जे करे सिंधी क्रिश्चियन में कन्वर्ट थी रहिया आहिनि। कंहिंखे ख़बर आहे कि न, मां तव्हांखे ॿुधायां। रतन हाँ ख़ासि यस तौर ते सिंधी क्रिश्चियन में कन्वर्ट थी रहिया आहिनि बुख जे करे। पैसो ॾींदा आहिनि उन्हनि जा 3-4 प्रेयर आहिनि टिटवाला रोड ते, ॿिनि चइनि हू प्रेयर करण वेंदा आहिनि। पाण खे जेको थी वियो उहो त ठीकु आहे, पाण खे अॻियां सिंधियुनि जे लाइ छा करणो आहे उहो ॾिसणो आहे। इहे शयूं न थियणु खपनि। उन लाइ पाण खे प्रोग्राम करणो पवंदो, पाण खे छा करणो आहे। पंहिंजा सिंधी जेके वॾा वॾा हिंदूजा ई जेके बि आहिनि, हू ॾाढा उन्हनि जो वीचार एकदमि इलाही आला वीचार हो। उन्हनि हॉस्पिटलियूं ठाहियूं बॉम्बे में, कॉलेजिस ठाहिया ऐं सभिनी जो जनरल हेल्प बि कई। हिकु ॻाल्हि सुठी कयूं उन्हनि, जेके बि कॉलेज जे बि ठाहिनि सिंधी, उते सिंधी कोटा रखी अथऊं, पर निस्वार्थ उन्हनि कमु कयो। बाक़ी ॿी कम्यूनिटी कॉलेज ठाहींदियूं आहिनि, पैसे कमाइण लाइ ठाहींदियूं आहिनि। एडमिशन वठणी, पैसो ठहणो आहे। घटि में घटि पंहिंजे सिंधियुनि में उहा वीचारधारा त कान्हे। त मुंहिंजो चवणु ईअं आहे, पाण में यूनाइट थियणु इलाही ज़रूरी आहे। ऐं इहा पहल रतन कई आहे, मां हुनजो शुक्रगुज़ार आहियां मुंहिंजे तरफ़ां, मुंहिंजी फैमिली जे तरफ़ां। ऐं अॼु ई रतन ॻाल्हि कई देवलाली में होम थिएटर। पाण खे सिंधी प्रमोट करण लाइ सिंधी पिक्चरूं ॾेखारणी आहिनि, भले सुठी न हुजे, पर पंहिंजो कर्तव्य हुते वञी ॾिसणु खपे, पंहिंजे फैमिली खे वठणु खपे। चेटीचंड जो मेलो थींदो आहे, चेटीचंड जो बहिराणो निकिरंदो आहे, प्रोसेशन निकिरंदो आहे। पंहिंजा सिंधी ख़ाली 15% हुन में अटेंडेंस। छो ॿियनि शिवाजी जयंती थींदी आहे, जेको बि फंक्शन थींदो आहे, ईद थींदी आहे, उन्हनि जी पाण खे स्ट्रेंथ ॾेखारींदा आहिनि। पाण छो न ॾेखारियूं पंहिंजी स्ट्रेंथ। पाण खे उहो ॾींहुं सिंधियुनि जे फंक्शन लाइ रखणी खपे। जे पाण सिंधी दिवस मल्हाईंदा आहियूं 2 अप्रैल, घणा माण्हू हुन में हाज़िर हूंदा आहिनि, घणा माण्हू हुन में मल्हाईंदा आहिनि। पाण खे सिंधियुनि में उहा जागृत आणणी आहे कि 2 अप्रैल कोई कमु न आहे, सिंधी दिवस आहे, सिंधी जो ई कमु करणो आहे। ग़रीब आहिनि, विधवा आहिनि, हर कंहिं शहर में रतन जहिड़ा सोशल वर्कर हूंदा ई आहिनि। उन्हनि खे पाण खे प्रमोट करणो आहे। जेके फाइनेंशियली स्ट्रॉन्ग आहिनि, त पाण खे उन्हनि खे फाइनेंशियली हेल्प करणी आहे उन संस्थान खे। त पंहिंजो कोई बि विधवा हथ न फैलाए, उन्हनि खे फाइनेंशियली हेल्प करणु खपे, अनाज जी हेल्प करणु खपे, हर का ॻाल्हि हेल्प करणु खपे। बाक़ी त सभु सभिनी जो भाषण इहे माना ॿुधो एकदमि ज़बरदस्त हो। ऐं थैंक यू हर को असद जी। देवलाली एवेल्यूशन आहे। धन्यवाद, तव्हां एकदमि मस्तु ॿुधायो ऐं सभिनि एकदमि असांजे मन्याल जी एकदमि ध्यानु सां ॿुधनि। ऐं इहो सॼो मन्याल जी तव्हां इन लाइ थोरो अॻियां अचो, तव्हां ठाहियो कमेटी, असां तव्हां सां गॾु आहियूं। तव्हां कमु न कयो, कमु असां कंदासीं। तव्हां सभु डंडो खणी बीहो ऐं लाइन लॻायो। बाक़ी जेको बि कमु करणो आहे, मूं चढ़ण न चवंदा, मां तो खणी अचां ऐं मां तो सॼो हुन में वक़्तु ॾियां। ऐं हाणे मां असांजे ॿिए दोस्त, असांजो वॾो भाउ श्री वासुदेव, इन्हनि खे अर्ज़ु कंदुसि त अॼु जेकी सॼी ॻाल्हि थी ऐं थोरो अॼु टेक्निकल वारनि खे बि थोरो घई आहे, त पंहिंजा वीचार थोरा पेश कनि त भई असां किथे जय रहिया। झूलेलाल। जय झूलेलाल। बसि रतन जी हमेशह असांखे यादि कंदा रहंदा आहिनि। असां हमेशह पहुचूं था पिया हर प्रोग्राम में, हमेशह आशीर्वाद हुजे। न करे कुझु तव्हांजे तरफ़ां कुझु भई कुझु रहिजी वियो हुजे। न बसंत जी जेको बि कुझु मुंहिंजे दिमाग़ में हुयो, बसंत जी उन जाम कुझु ॿुधायो आहे। तव्हां बसंत जी खे फोन करे त न ॿुधायो?
ये जेको आहे एक्चुअली आहे सिंधी समाज में जेके पुअर आहिनि जिनखे कुझु प्रॉब्लम्स आहिनि उन्हनि जे लाइ पंहिंजी हिकु संस्था हुअण ई खपे जेका उन्हनि खे कुझु बि जेको प्रॉब्लम आहे उहो सॉल्व थियणु खपे। ऐं नासिक में कीअं 4 पार्ट थी विया आहिनि जंहिंजे करे उपनगर अलॻि, नासिक रोड अलॻि, देवलाली, नासिक, तंहिं करे बि थोरी दिक़त आहे। ये पाण सभिनी खे मिलाइणु खपे। इहो रतन जी बरोबरि कमु कनि था पिया, अॻियां बि कंदा। न असां कोविड पीरियड में लॻभॻि सभिनि मिली करे कमु कयो ऐं मां हिकु जानकारी ॿी बि ॾींदुसि। असांजा जेके वासु सेठ आहिनि उन्हनि हिकु मूंखे प्लाट बि ॾेखारियो आहे त्रंबक जे पासे में आहे कि तव्हांखे इन मथां आश्रम ठाहिणो आहे या जेके असांजा स्टूडेंट नासिक जे अंदरि पढ़णु अचनि था त इहे 1100 वार जो प्लाट मुंहिंजो तव्हांखे फ्री में अथव। त इहा बि असांजी कोशिशि चालू आहे त उन 1100 वार जे प्लाट मथां असां हॉस्टल ठाहियूं जेके बि असांजे ऑल ओवर इंडिया मां ॿार अचनि था नासिक में पढ़ण लाइ। छो जो हाणे उन खां पोइ ॿियो जेको हब थियो आहे एडुकेशन जो उहो नासिक थो थिए त उहो असां उन मथां बि मुंहिंजो कमु चालू आहे। थोरो माना लेट थो थिए पर कंहिं न कंहिं ज़रिए से भॻवान जे वटि जंहिं महिल लिखियलु हूंदो उहो कमु उन वक़्तु थींदो त उहो बि असांजे माइंड जे अंदरि आहे त उते असां आश्रम खोलियूं या हॉस्टल खोलियूं त जीअं जेके माना माताऊं त न अचनि। मां पहिरियों ई रिक्वेस्ट कई असांजे दशहरो मल्हायूं था त माता खे बि न अचणु खपे, असां पंहिंजे माउरुनि खे ई दुर्गा मां सम्झी करे पूॼा कयूं। पर असांजे ॿारनि जे लाइ ॾाढी ज़रूरी आहे हॉस्टल, छो जो हिते जेके बि अचनि था उन्हनि खे ओतिरो हॉस्टल मिले नथो सस्ते में ऐं महांगाई आहे त असां पंहिंजे ॿारनि लाइ सस्ते में सस्ते कयूं हॉस्टल तयारु कयूं। त मां इन लाइ सभिनि खे विनंती कंदुसि जेके बि दानशूरा आहिनि उहे थोरा असांखे हथु भर लॻाइनि त हिन प्लाट मथां असां सुठे में सुठी शइ ठाहियूं ऐं वासुदेव दादा इहे पंहिंजे पीउ जे यादगिरी में असांखे ॾियनि था ऐं समाज जे तरफ़ां कुझु बि डिमांड न कयो आहे। इहा असां हिन लाइ माना वॾी वॾी अचीवमेंट आहे असांजी कि असांजे विच में वासुदेव सेठ जहिड़ा असांजा बसंत सेठ वटि जहिड़ा वॾा भाउर नरेश काराड़ थी विया, कनू कालानी थी विया, अञा अहिड़ा चङा ई असांजा भाउरनि जेके असांखे ॾींहं राति कॾहिं बि इहे ॻाल्हि लाइ न कंदा आहिनि। जॾहिं बि असां कोई प्रस्ताव खणी वेंदा आहियूं समाज जे लाइ कॾहिं बि न चवंदा तेजी हुजे मंदी हुजे, कॾहिं बि चवंदा आहिनि पंहिंजो जेको बि सहभाग हूंदो अथनि जेतिरो बि कंट्रीब्यूशन हुननि जे दिलि में हूंदो आहे उहे ॾींदा रहंदा आहिनि। असां हमेशह हिननि जा थोरा आहियूं ऐं समाज लाइ भले फ्रंट में न ईंदा आहिनि पर समाज जे पुठियां हिकु रीढ़ जी हड्डी थी करे असां सां गॾु बीहंदा आहिनि। मां हमेशह हिन सभिनी जा शुकराना थो मञियां ऐं अॼु जो कार्यक्रम थोरो असां जल्दी था कयूं। मां आसन सर खे चवंदुसि थोरो जल्दी वोट ऑफ थैंक्स कयो। अशोक भैया तव्हांजी बि थोरी ॻाल्हि रहिजी हुई आहे थोरो ॿिए दफ़े वरी हिकु दफ़ो पाण मिलंदासीं त सुठो कॾहिं कोई कार्यक्रम हूंदो त तव्हां अचो असांजे महाराष्ट्र में या असां कॾहिं कोई कार्यक्रम हूंदो त तव्हां वटि ईंदासीं। अजीत जी बराबरि आहे न? बिल्कुलु असां ॿिन्ही खे त छॾियल ई आहे किथे बि पहुची वेंदा आहियूं त पक ईंदासीं वीचार मंथन कंदासीं। मां सभिनि खे विनंती थो कयां एच ओ न्यालन सर असांजा बसंत सेठ तव्हांजा बि उहो गुरू त असांजा बि गुरू। मां बि 5 खां 10 ताईं उन्हनि जे हथ ताईं सिखियो आहे ऐं मूंखे अॼु बि हिते जीपी नानकानी जी हिकु ॻाल्हि यादि ईंदी आहे। असां विया हुआसीं पूना में पिकनिक लाइ 10 जी ॻाल्हि हुई। मां मॉनिटर हुउसि त 3 ॾींहं हुते रहियासीं। मूंखे सर पुछंदो भई रतन छा खाइणो आहे नाश्ते में, छा खाइणो आहे मंझंदि जो, त मां पंहिंजे दोस्तनि खां पुछियो ऐं जंहिं महिल असां थी करे आयासीं छंछरु ॾींहुं आयासीं आर्तवार ॾींहुं छुटी हुई, सूमर ॾींहुं मूंखे सर घुराई ऐं सर घुराए करे मुंहिंजे कन जे पुठियां जेको आवाज़ु कढी मां एकदमि शॉक थी वियुसि। मां चयो साईं छा थियो, कुझु ग़लती थी आहे त असांजे घर वारनि खे घुरायो तव्हां ईअं मुंहिंजे कन पुठियां आवाज़ु छो कढियो? चईं मां तुंहिंजे अंदरि नेता ॾिठो पर नेता कॾहिं ईअं पुछंदो कान्हे, नेता पंहिंजा वीचार इम्प्लीमेंट कराईंदो आहे। तूं चईं हमेशह पुछंदो रहंदे त कॾहिं ज़िंदगी में नेता न थींदे। त मूंखे उहो अॼु बि असांजी जीपी नानकानी सर जी उहा ॻाल्हि यादि ईंदी आहे ऐं हिन कन जे पुठियां जेको आवाज़ु आहे उहो अॼु बि गूंजंदो रहंदो आहे। त असांखे एॾा वॾा माना सुठा गुरूवर मिलिया, असांखे सुठा वॾा भाउर मिलिया जंहिंमां असां अॼु बि सिखंदा आहियूं। असांजा शीतल अंकल थी विया, असांजा नारायण अंकल थी विया, असांजा उदो अंकल थी विया। असां हिननि जे हथ हेठां 15-15 10-10 साल कमु कयो आहे। हू उन्हनि जे जेके कमु कंदा उनजे पुठियां असां उन्हनि जे हिकदमि सेवक वांगुरु कमु कंदा हुआसीं। त असां उन्हनि सभिनि जो बि शुक्र आहे। असांखे माना असांजे नासिक में त सॼो हिकु माना ईअं सर्कल एॾो सुठो ठहियलु आहे
असांखे मज़ो ईंदो आहे कोई बि कमु करण में।